नाज़रीन, मटियारी ग्रुप ऑफ कंपनीज़ पारां गवर्नमेंट हाई स्कूल में तालीमी जागरता बाबत सेमिनार मुनक़द कयो वियो, जंहिंमें सियासी, समाजी ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। उन हवाले सां ॾिसूं था बाबू ख़ासकेली जी ही रिपोर्ट। बेहतरीन यो कम है। अदा जो वीयन तमाम सुठो है। सिर्फ एक सिंपल वर्ड चवंदसि त अदा असांजे मटियारी जे ॿारनि जा हथ सोना पिया करणु चाहिनि, तो हू किथे बि कंहिं बि ॻाल्हि जा मोहताज न हुजनि। यही हिकु माना हिकिड़ो अज़ीम वीयन आहे त कंहिं इंसान जी बहबूद जे लाइ उनजे अॻियां फ्यूचर के मद्देनज़र रखी उनजी डेवलपमेंट। चिल्ड्रेन आहिनि जेके ॿार ॾुतड़ियल आहिनि, जंहिंखे वसाइल न आहिनि, त उन्हनि जे लाइ जेकॾहिं अहिड़ा मुखेर हज़रात आहिनि या असांजे कम्यूनिटी में के सरंद वारा माण्हू आहिनि, उन्हनि खे अॻिते अचिणो पवंदो, इनिशिएटिव वठिणो पवंदो। उन्हनि ॿारनि खे न सिर्फ़ु उनजे माइटनि खे अवेयरनेस ॾिबो, पर ॿारनि खे बि उन शइ लाइ तयारु कंदो। ॿार हिकिड़ा अहिड़ा आहिनि जेके घटि में प्रोलनि पिया, उन्हनि खे का एजुकेशन कान्हे, को स्किल कोन्हे, त साईं कोशिशि करे पियो त उन्हनि ॿारनि खे असीं एजुकेशन तरफ़ खणी अचूं त जीअं उहे बि हिकिड़ो मुल्क जा काराम शहरी बणिजी सघनि। उन खां अलावा आऊं हिन स्कूल में उस्ताद आहियां, त असां कोशिशि करियूं पिया त हिकिड़ा त ॿार अचनि ई कोन था। हिकिड़ा ॿार अचनि था त उहे बि सुबुह जो हिकिड़ा अहिड़ा ॿारनि जो ज़हन कोन्हे पढ़ाई जो, त असीं उन्हनि खे ॿारनि खे कहिड़े नमूने आमाद करियूं, कहिड़े नमूने मोटिवेट करियूं। ॿारनि जी तमामु बहितरीन कोशिशि आहे। हिननि अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम पहिरीं कया आहिनि। हीअ हाणे चाहिनि पिया त क्लास वारी एजुकेशन खां अलावा बाक़ी ड्राइंग, कुकिंग या ॿियनि शिबनि में ॿार अचनि अॻिते। तव्हां सोचो त असां हिननि खां का रहनुमाई वठूं ऐं हिननि खे असल में आऊं इहो पियो चवां त ॿार ज़रूरी न आहे त जेको हुजे इंजीनियर थिए, डॉक्टर थिए, ॿिया बि इलाही सारा शोबा आहिनि। उहे मूं ॿारनि खे बि ॾेखारिया, हिननि सभिनी उस्तादनि खे बि ॿुधाया आहिनि त ॿिया बि माण्हू आहिनि जेके ॿिया शोबा खणी था सघनि। हुन जे लाइ असांजी हिकिड़ी आहे त हिकिड़ो त माण्हुनि खे इहो ख़बर पए, ॿिए पासे क्लासरूम खां ॿाहिरि एक्टिविटियूं शुरू थियनि, हेल्दी एक्टिविटीज़ आहिनि, ऐं ॿिया जेके सरंदी वारा माण्हू आहिनि उहे बि वरी पंहिंजे हिसाब सां अहिड़ा प्रोग्राम्स